تدع من دون اللہ ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين. رب تو فرمائے ماں کا ثواب دیکھے نہ سمجھو. اللہ تو فرمائے ماں کا ثواب دیکھے نہ سمجھو. رب تو فرمائے ॿियनि जे हथनि में न नफ़ो आहे न नुक़सान आहे. اللہ تو فرمائے जेकॾहिं ॿियनि खे सॾींदव त ज़ालिमनि मां बणिजी वेंदव. اللہ झले थो त ॿियनि खे न सॾियो, चओ त ॿिए खे न सॾींदा. हाणे चाचे वारनि खां पुछो त तव्हां का आयत ॾेखारियो जंहिंमें लिखियलु हुजे त नबीअ खे सॾिजे, अलीअ खे सॾिजे, हसन हुसैन खे सॾिजे. सिपारो 14 चओ सुभान अल्लाह. ज़ोर सां चओ सुभान अल्लाह. सूरत नहल हिन आयत त हमराहनि जो कम लाहे छॾ. पढ़ां ऐं तशरीह कयां मां सम्झां थो इंशाअल्लाह ताला तव्हांजो पाव पाव रब्त वधी वेंदो. ॿुधो 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 अल्लाह जो क़ुरान. अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैअन वला शैअन वहुम युख़्लक़ून. वाह 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 क़ुरान तो ता क़ुर्बान वञा. वाह अल्लाह जा कलाम तुझे इजाज़त आ क़ुर्बान वञा. अल्लाह ताला जे क़ुरान पाक ॾिसो त कीअं पंहिंजे वलियनि जो दिफ़ा कयो आहे. अल्लाह ताला जे कलाम ते तवज्जो कजो. अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि, जेके मिन दूनिल्लाहि जी पूजा था कनि, यानी बुतनि जी चओ चओ कंहिंजी जेके कंहिंजी था पूजा कनि. वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि, जेके बुतनि जी पूजा था कनि, ला यख़्लुक़ून शैअन, उन्हनि खे हिकिड़ी ज़रड़ी शइ नंढड़ी खां नंढड़ी शइ बि पैदा करण जी ताक़त नाहे. ज़रड़े पैदा करण जी बि ताक़त ॾाढे चो पैदा करण ताक़त. वहुम युख़्लक़ून, इहे त पाण माण्हुनि जा घड़ियल आहिनि. युख़्लक़ून जी माना छा आहे? माण्हुनि जा घड़ियल आहिनि. वरी हाणे तव्हांखे अलाह सही शल हिदायत कंदो. अॼु खुली मूंसां ॻाल्हायो. औलिया अलाह तव्हांजा असांजा घड़ियल आहिनि या अलाह जा ठाहियल आहिनि? औलिया अलाह कंहिंजा ठाहियल आहिनि? तव्हांजा घड़ियल त न आहिनि. घड़ियल आहिनि बुत, जेके माण्हू पत्थरनि सां घड़े ठाहींदा हुआ. मके में काठ जा बि बुत हूंदा हुआ, पत्थर जा बि हूंदा हुआ, मोजादा ठिकर जा बि हूंदा हुआ. उनखे रंगू हणी पचाए उहे बाहि में ठाहे वरी उनखे अलाह करे साईंदा हुआ. अल्लाह ताला फरमाए थो अड़े इहे बुत जन खे तव्हां पूॼो था, इहे त तव्हांजा ठहियल आहिनि, तव्हां हथ सां ठाहिया आहिनि. अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे कलाम साफ़ ॿुधाए छॾियो त औलिया अल्लाह अल्लाह जा पैदा कयल अथव. बुत तव्हांजा पैदा कयल अथव. जेके तव्हांजा पैदा कयल आहिनि उहे मिन दूनिल्लाह अथव. जेके अल्लाह जा पैदा कयल अथव से वलीउल्लाह अथव. हेॾे निहारियो. हिन में अल्लाह से छा फरमायो? ला यख़्लुक़ून शैअन, इहे मिन दूनिल्लाह जेके आहिनि मिन दूनिल्लाह ज़रड़ी बि कोन था ठाहे सघनि. ज़रड़ी बि चओ, ज़रड़ी बि चओ. अचो क़ुरान खां पुछो मुंहिंजा मुला तुंहिंजा वली नबी छा कंदा आहिनि? क़ुरान ते एतबार आहे? अचो तव्हांखे मां अल्लाह जो क़ुरान ॿुधायां. हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहैअति तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह.
यहूदी नसारा मूंखे अल्लाह जो पुट था सॾनि ईसा थो चवे यहूदी नसारा चवनि था मां अल्लाह जो पुट आहियां न मां अल्लाह जो पुट न आहियां मां अल्लाह जो बानो आहियां मूंखे अल्लाह ताला पाक अम्मड़ बीबी मरियम जे पेट मञा पुन जे अमर सां पैदा फरमायो आहे पर मूंखे अल्लाह एॾी ताक़त ॾिनी आहे जो अखलुक़ लकुम मिन तीन कहैअत तैरे मां चीकी मिटीअ ॻोहियल मथां पखीअ जी शक्ल ठाहींदो आहियां फअनफुखु फीह पोहा जेका मिट्टी चीकी मां पाणी मिट्टी चीकी मां पखीअ जी शक्ल ठहियल हूंदी आहे फअनफुखु अल्लाह जो कुरान फरमाए तो ईसा तो चवे तो उन मिट्टीअ जे पिनोड़े में मां अल्लाह जो नबी दम कंदो आहियां फूक ॾींदो आहियां बस मुंहिंजो दम कर फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह उहा गोथल मिट्टी पखीअ जे शक्ल जहिड़ी मुंहिंजे फूक खां पोइ बाक़ाइदे पखी थी उॾाणो हलियो वेंदो आहे या रसूल अल्लाह हक़ चार यार अल्लाह ने हिते छा फरमायो कुरान पाक में ला यखलुकून शैअन ये मिन दूनिल्लाह ज़रड़ी बि ठाहे न सघंदा ज़रड़ी बि ठाहे न सघंदा ऐं अल्लाह जो नबी नबीउल्लाह हेॾो हेॾो पखी थो ठाहे ॾेखारे मोर ठाहे मर्ज़ी वारो ॿिज ठाहे मर्ज़ी वारो कुकुड़ ठाहे मर्ज़ी वारो उठ पखी ठाहे मर्ज़ी वारो चवे तो मूंखे अल्लाह ताक़त ॾिनी आहे मां मिट्टी गोथल खे उन पखी जी शक्ल ॾींदो आहियां शक्ल ॾियण खां पोइ फअनफुखु मां फूक ॾींदो आहियां अखलुक़ु हे मदरसे जा नंढड़ा नंढड़ा ताल में वेठा आहिनि हिन खां पुछो त अखलुक़ सीगो कहिड़ो आहे इहो बि तोखे ॿुधाईंदा त मुतकल्लिम जो सीगो नंढड़े इशार सर्फ वारे खे नहमीर वारे खे भी ख़बर आहे अखलुक़ मां ख़ल्क़ींदो आहियां केरु थो चवे ईसा चओ सुभान अल्लाह केरु थो चवे चओ हज़रत ईसा थो चवे अखलुक़ मां ख़ल्क़ींदो आहियां अल्लाह ताला फरमाए थो मिन दूनिल्लाह कोन ख़ल्क़ींदो आहे पर अल्लाह जे इज़्न सां नबीउल्लाह ख़ल्क़ींदो आहे मिन दूनिल्लाह में ऐं नबीउल्लाह में फ़र्क़ु आहे मिन दूनिल्लाह बुत आहिनि उहे बुत मख बि कोन ठाहे सघंदा मच्छर बि कोन ठाहे सघंदा मुंहिंजा तो त ज़रड़ो बि कोन ठाहे सघंदा छो त उहे बेकार आहिनि उनखे का कुवत कान्हे का पर अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो त मिन दूनिल्लाह